तव्हां खे आगाह कयूं पिया त क़िमी 22 ॾींहनि खां गुम थियल नौजवान जे वारसनि अगवा जो शक थियण ते बाहि ख़बर शामिल कंदासीं। ठिकराठे में 2.5 साल अॻु फ़ौत थियल शख़्स ते हमले जो केस दाख़िल कयो वियो आहे। जट बिरादरी में थियल जहिड़े केस में फ़ौती शख़्स खे बि नामज़द कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त मोहम्मद यासीन 2018 में फ़ौत थी वियो हो। तव्हांखे हम ख़बर ॾियूं पिया त ठिकराठे में 2.5 साल अॻु फ़ौत थियल शख़्स ते हमले जो केस दाख़िल कयो वियो आहे। जट बिरादरी में थियल जहिड़े केस में फ़ौती शख़्स खे बि नामज़द कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त मोहम्मद यासीन 2018 में फ़ौत थी वियो हो। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ठिकराठे में 2.5 साल अॻु फ़ौत थियल शख़्स ते हमले जो केस दाख़िल कयो वियो आहे। जट बिरादरी में थियल जहिड़े केस में फ़ौती शख़्स खे बि नामज़द कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त मोहम्मद यासीन 2018 में फ़ौत थी वियो हो। अपडेट कंदा तव्हांखे। ठिकराठे में 2.5 साल अॻु फ़ौत थियल शख़्स ते हमले जो केस दाख़िल कयो वियो आहे। जट बिरादरी में थियल जहिड़े केस में फ़ौती शख़्स खे नामज़द कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त मोहम्मद यासीन 2018 में फ़ौत Glass cables है number one in technology. पहले कीमा गोल्ड सर्टिफिकेशन, उनकी वाहिद CCV लाइन और रेल क्वालिटी की फास्ट तस्दीक, कारों से सितारों तक।